अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खैर अल्लाह जी फजल करम सां ठीक ठाक तव्हां खुश हूंदा जिते बि हुजो खुश हुजो आबाद हुजो। हे असांजो रेस मुश्ताक अहमद गांचो, हे रेस मुश्ताक अहमद गांचो ठेड़ी वडेरो साईं असांजो इहो साईं इसरार अली शाह जी दुकान ते आया हूं। साईं सामान पियो कढे। अस्सलाम वालेकुम। वाह 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 सैयद खैर साईं जान मुर्स असांजा हथ खण को इलेक्शन ते बीहणो आहे चेहरा ना हथ खणो आहे ॾिसण वारा पाणे ॾिसंदा आदा ॿियो छा छा ॾिनो अथई बगड़ो पाई न वरी हाँ बगड़ो पाई थूम ॾिजो 200 ग्राम ऐं कच्चा सिला। हाँ दोस्तों ही जो सो ॻोठ कंचा जो दुकान साईं इसरार अली शाह जो साईं चुपड़ियूं बि खपाए तूतारियूं बि खपाए पोइ साईं ये साईं ॿारनि जूं शयूं बि खपाए। साईं तव्हांजे हले पियो हा टालपुर भाई अस्कर जी गिड हाँ हाँ भी सामान वठो हाँ सी तुम तो मोबाइल ते घुरा पंहिंजे साईं ॿियो ॾसी थो साईं ॿियो ॾसी थो तोखे था बिस्मिल्लाह दोस्तों उस पास है इंशाल्लाह ही तव्हांखे ॿाहिराड़ी विझो तव्हांखे कबूल ॾिसण में सही लॻंदो। हा हा अरे तू कह रही ॾिसण में कहिड़ा डोल मेकअप लगायो तूं छोकिरे खे छोकिरे खे मेकअप लॻो आहे न असां सामान मूंखे ॾियो अलाह कर करे अलाह बहितर कर।